मुझा प्यारा भाउरो मुझो भेनरूं, साल ब साल दशहरो अचे थो, पाण सां हिकु ई पैगाम खणी अचे थो। Year after year the Dasahara returns, bringing with itself the age-old message, हिकु ई पैगाम, हिकु ई संदेश, हिकु ई सन्यो। साल ब साल दशहरो अचे थो, अची असांखे ॿुधाए थो सत्यमेव जयते। इहो पैगाम अची असांखे पहुचाए थो सत्यमेव जयते। नेठ जय सत्य जी आहे। बेशक सत्य जे राह में जो हले थो, सच जे राह में जो पंधु करे थो, उनखे केतिरी लहरूं ऐं लोॾा ॾिसणा पवनि था, पर नेठ जय उनजी आहे। अल्टीमेट विक्टरी बिलोंग्स टू ट्रूथ। सत्यमेव जयते। साल ब साल दशहरो अचे थो, अची असांजे दिलि अंदरि सत्य वास्ते, सच वास्ते उत्साह उथारे थो। ऐं हिकु हिकु सत्संगीअ जो इहो ई कमु आहे त पंहिंजे रोज़ बरोज़ जे जीवन में कोशिशि करे सत्य जी साखी ॾे। धर्म खे चवंदा आहिनि 4 टंगूं आहिनि। धर्म जो 4 टंगूं, त मां चवंदा आहिनि 3 टंगूं कपिजी रहियूं आहिनि। धर्म खे बाक़ी हिकु टंग अची बची आहे। हिन टंग ते धर्म बीठो आहे। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजो भेनरूं, असांजे हथ में आहे त असीं इहा 4थी टंग धर्म जी कपे छॾियूं या हुनखे पुख़्तो रखूं। उहा 4थी टंग आहे सत्य, आहे सच। इन करे पंहिंजे रोज़ बरोज़ जे जीवन में जेतिरो असीं सच जी साखी ॾेई सघूं ओतिरो ॾींदा रहूं। इहो पैगाम दशहरो खणी अचे थो साल ब साल। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, तव्हांखे ख़बर आहे त कीअं लड़ाई लॻे थी। लंका में वॾी लड़ाई लॻे थी। रावण खे चवंदा हुआ द किंग ऑफ द 3 वर्ल्ड्स। 3 लोक हिन कांकर कया। रावण खे केॾी न शक्ति हुई, रावण खे केॾी न ताक़त हुई। रावण खे रावण खे वर मिलियल हो। ब्रह्मा जी पूजा कई वई, एॾी तपस्या कई वई जो संदसि शरीर सुकी वियो हो। फ़क़ति कंदा अची थियो संदसि शरीर। एॾी तपस्या हिन कई। जॾहिं ब्रह्मा खे दर्शन ॾिनो, विभीषण इहा ॻाल्हि ॿुधाए थो राम खे, चएसि थो जॾहिं रावण खे दर्शन मिलियो ब्रह्मा जो, त ब्रह्मा खे चवे थो घुर तोखे जेकी खपे मां तोखे ॾियां। चई साईं मूंखे ॿियो कुझु की न खपे, न की पैसो पदार्थ खपे, न की मूंखे पावर या अथॉरिटी खपे। मूंखे हिकु ई ॻाल्हि खपे त मां अमर रहां। तॾहिं ब्रह्मा चए थो अमर त को रही कोन सघंदो। जो ॼाओ आहे तंहिंखे मरणो ज़रूरु आहे, पर हाणे तो हेॾी तपस्या कई आहे, मां तोखे नथो करे सघां। इन करे मां तोखे ॿुधायां थो हिकु औज़ार जंहिंखे चवंदा आहिनि ब्रह्म अस्त्र। ब्रह्मा जो औज़ार, जो ब्रह्मा पाण ठाहियो, सोन जो औज़ार हो, जंहिंखे मुंहुं हूंदो हो स्वान, हंस जो मुंहुं हूंदो हुअसि। ब्रह्मा पाण ठाहियो। चईंसि ताणे तूं जे मरंदे त हिन औज़ार सां मरंदे। हाणे औज़ार तूं अहिड़ीअ तरह लिकाए रख जो कंहिंखे ख़बर बि न पए। जेसि ताईं ही औज़ार कतब न आणींदा तेसि ताईं तूं मरंदे कोन। छा बि कनि, तोखे टुकड़ा टुकड़ा करे छॾी, तुंहिंजा शरीर लही वञनि, वरी शरीर अची बीहंदा, दर ते अची बीहंदा,
तोखे 10 सिर आहिनि, 10 सिर तुंहिंजा लही वञनि, चॉप ऑफ थी वञनि, वरी उहे 10 अची दर ते बीहंदा, तोखे टुकड़ा टुकड़ा कनि शरीर खे, वरी उहे टुकड़ा अची मिली ठही पवंदा, तूं मरंदे कॾहिं कोन। पर ही जेकॾहिं कंहिं बि इस्तेमालु कयो ही औज़ार जेको मां तोखे ॾियां थो, त पोइ इन सां तूं मरी सघंदी। रावण चयो बसि मूंखे इहो ई खपे, मूंखे वधीक प्रभु खपे थी न। छा थो करे, इहो औज़ार खणी अचे थो घर में, अची पंहिंजे धर्म पत्नी मंदोदरी खे ॾिए थो, चएसि थो मंदोदरी ही तूं लिकाए रख, कंहिंखे ख़बर बि न पवे, कंहिंखे ख़बर बि न पवे, जे कंहिंखे ख़बर पई त तव्हां खणी इन औज़ार सां मूंखे मारे छॾींदा। जेसि ताईं ही औज़ार ख़तमु न आयो आहे लड़ाईअ में, तेसि ताईं मूंखे को डपु कोन्हे, मूंखे को मारे कोन सघंदो, केॾा मूंखे टुकड़ा टुकड़ा कनि, मुंहिंजो शरीर वरी ठही वेंदो। ब्रह्मा जो केस इहो वॾो मिलियल हो। विभीषण चवे थो त रावण मरंदो कोन, ऐं केॾा बि ॿिया तीर हुनखे हणो, न त श्री राम खे केतिरा ई तीर हुआ, सेलेस्टियल एरोज़, अगस्त्य जा तीर, ॿिया तीर, इंद्र खेसि तीर मोकिलिया, इंद्र खेसि चैरियट मोकिलियो, रथ मोकिलियो, केतिरा ई, पर चई रावण मरंदो कोन, रावण मरंदो त उन औज़ार सां मरंदो। उहो औज़ार मंदोदरी अलाए किथे रखी छॾियो आहे। पोइ हनुमान चवे थो तव्हां ख़्यालु न करियो, श्री राम जा चरण छुई, जय श्री राम, वरी उॾामे थो। कीअं थो उॾामे, हींअर रूप वरितो अथई हिकु ॿुढे ब्राह्मण जो, हिकु ॿुढो ब्राह्मण, निराण खे तिलक लॻा पिया आहिनि, ॻिठीअ में मालाऊं लॻी पियूं आहिनि, चमड़ी सुकी पई आहे, आवाज़ वीचार जो ढिलो, हथ में लठ, हले थो ॼण हिकिड़ो हिकिड़ो कदम ॾाढी तकलीफ़ सां अचे थो, घिरी अचे थो मंदोदरी जी पूॼा करे पंहिंजे पतीअ लाइ। मंदोदरी रावण खे ॾाढो भाईंदी, रावण बि भाईंदो हो मंदोदरी खे, ॾाढो भाईंदी पंहिंजे मर्द खे, न त रावण खे अलाए केतिरियूं हूंदियूं हुयूं राणियूं। ईअं चयल आहे त जॾहिं रावण गुज़ारे वञे थो, ईअं चयल आहे त 14,000 राणियूं अची कठियूं थियनि थियूं हिनजे मृतिक अर्थीअ जे चौगिर्द, 14,000। तिन मां हिकु हीअ हूंदी मंदोदरी, महाराणी हूंदी हुई। हिन जे महिलात में रावण रहंदो हो। मंदोदरी की पूजा करे ही ब्राह्मण अचे थो, जय हो रावण की जय हो, आवाज़ हुनजो वीचारो ॿुढड़ा जी न पूरो आवाज़ ई न कढी सघे, जय हो ईअं करे अचे थो त मंदोदरी ॾिसे थी ॿुढड़ो शरीर, ब्राह्मण उथे थी, उथी हिनखे नमस्कार करे थी, नमस्कार करे चएसि थी तूं अची वेह। पोइ हुनजे कोच ॿोच ते नथो वेहे, हुनखे हिकिड़ी नंढिड़ो तॾे जी सीट ठहियल, उहो तॾो विछाए नंढिड़ो टुकड़ो उन ते वेहे थो, ऐं पोइ मंदोदरी खे ॿुधाए थो, चए थो त मां हिकु जोशी आहियां, मूंखे ज्योतिष विद्या जो ॾाढो वॾो अभ्यास आहे, मां तोखे ॿुधाइण आयो आहियां, तो कुझु डपु न कर। ही राम ऐं वानर छा करे सघंदा? What can this man and monkeys do? राम ऐं वानर छा करे सघंदा? रावण जी जय आहे, रावण जी जय आहे। मां तोखे पक ॿुधाइण आयो आहियां, मूं सभु स्टार्स एंड कॉन्स्टिलेशन्स ऐं इहे सभु प्लैनेट सभु स्टडी कया आहिनि। खेसि हिकु कच्छ में किताबु आहे, ॿी कच्छ में किताबु आहे, ईअं खणी चई सभु ज्योतिष जा किताब आहिनि, इहे मां स्टडी करे मां सभु ॾिसी तोखे ॿुधाइण आयो आहियां, तूं का चिंता न कजांइ। रावण जी जय आहे, रावण जी जय आहे, रावण जी जय आहे। पर जेको अथई लिकल खज़ानो कंहिंखे ॿुधाइजे न, कंहिंखे ॿुधाइजे न त किथे रखियो आहे।
न त अलाए छा थी सघंदी, कंहिंखे बि न ॿुधाइजे। ब्रह्मा न चई, ब्रह्मा पाण जंहिं इहो औज़ार ॾिनो रावण खे, तूं ब्रह्मा खे बि न ॿुधाइजे। मां रुॻो तोखे आगाह करण आयो आहियां त तुंहिंजे पतीअ जी हयाती इन ते मदार रखे थी, इन करे तूं कंहिंखे बि न ॿुधाइजे, कंहिंखे न ॿुधाए। मदोदरी चवेसि थी त कहिड़ो औज़ार, छा पियो चवईं? छाकाणि हुन मंदोदरी कंहिंसां ॻाल्हि की न कई न औज़ार, कंहिंखे ख़बर हुई की न हुई। विभीषण खे ख़बर हुई, छो जो विभीषण रावण जो भाउ हो, इन करे चईंसि कहिड़ो औज़ार, कहिड़ी ॻाल्हि पिया तंहिं कजो? चईंसि मंदोदरी तूं मूंखां लिकाए कोन सघंदीअ, मूं वटि ज्योतिष जा अहिड़ा किताब अथई, मूंखे सभु ख़बर पइजी वेंदी आहे। किथे जी बि तूं मूंखां ॻाल्हि पुछंदीअ, मां तोखे ॿुधाए सघंदुसि। पर इहो जेको अथई लिकल खज़ानो, कंहिंखे ॿुधाइजांइ न किथे रखियो आहे। पोइ मंदोदरी सम्झे थी त हिनखे परूर पइजी वई आहे, इन करे इहा सलाह ॾेई ऐं हीउ ॿुढड़ो ब्राह्मण ज्योतिषी उथे थो, उथी चएसि थो तो ते आसीस थिए, पर मुंहिंजा अखर यादि कजांइ, कंहिंखे बि न ॿुधाइजांइ, कॾहिं बि न। पोइ वञे थो ॿ टे क़दम खनि, वरी वापसि अचे थो, चवेसि थो त चईं त मां तोखे कन में ॿुधायां त किथे लिकल आहे। मूंखे सभु ख़बर अथई, पर मां रुॻो तोखे आगाह करण आयो आहियां त कॾहिं बि मुख मां न कढजांइ कंहिंखे बि। जीअं चईं हिक खे न ख़बर पइजी वई त अलाए छा थींदो, इन करे मां आयो आहियां तोखे आगाह करण, आई हैव कम टू वॉर्न यू। हिन ते सॼो मदार रखे थो हिन ॻाल्हि ते। ऐं मां त ॾींहुं राति वेठो प्रार्थना करियां त रावण जी जय थिए। ही इंसान ऐं ही वानर छा थी कंदा, हिन सां कीअं पुॼी सघंदा? असांजो प्यारो रावण हमेशह ज़िंदह रहंदो, पोइ कॾहिं मरण वारो ई कोन्हे। त हिन मंदोदरी चयो ही त को अजीब इंसान आहे न, के सभु कुझु ख़बरूं आहिनि, ऐं भले हिनखे मां ॿुधायां, हिक खे त ख़बर हुजे न त किथे मथां कंहिं वक़्तु खपे या कीअं। ईअं न थिए जो मां हेॾा होॾा थी वञा। चईंसि अच त मां तोखे ॿुधायां, कन में ॿुधाएसि थी, चएसि थी त हीउ जेको थंभो ॾिसी थो न, हीउ थंभो, हिन थंभे जे अंदरि मूं लिकाए रखियो आहे, ख़ासि थंभो मूं ठारायो आहे, अंदरि इहो सोनो अस्त्र। हुनखे ख़बर, यकदमि ही जेको ॿुढो ब्राह्मण हो, तंहिंमां फिरी हनुमान कदावर हथ में पंहिंजो हुनजे गदा ऐं ही उहो रूप वठी यकदमि हुनखे वक़्तु बि कोन ॾिनई, असली विदिन अ मैटर ऑफ सेकेंड्स गदा हणी इन पिलर खे भञी अंदरां इहो खणी टिप ॾिनई, हिकिड़ो निकितो महिला त मां ॿियो टिप ॾिनई सिधो राम वटि। चईं श्री राम श्री राम श्री राम, ही आहे तुंहिंजो अस्त्र। सभु वाइरा थी विया, मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं। पोइ जेका लड़ाई लॻी आहे, तंहिं लड़ाईअ में कीअं न ॾाढी चवनि था अहिड़ी लड़ाई लॻी जो सम्झ में पिए आयो ॼण टई लोक नास थी वेंदा, चट थी वेंदा, एॾी लड़ाई लॻी आहे। पर उन लड़ाईअ में मुंहिंजो वक़्तु अची हींअर पूरो थियो आहे। उन लड़ाईअ में मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, पछाड़ीअ में श्री राम इहो ब्रह्म अस्त्र कथ पाणे थो। ब्रह्म अस्त्र हणी हिन जे छातीअ में, हिन जे दिलि में घाव करे थो। रावण किरी पवे थो, रावण किरी पवे थो। श्री राम जी जय, श्री राम जी जय। जिते किथे राकास भॼी वञनि था, वानर ॾाढो ख़ुशि थियनि था, स्लोगन्स ॻाइनि था। पर पोइ श्री राम लक्ष्मण खे चए थो, लक्ष्मण ही रावण सचुपचु हिकु भक्त हुयो,
हिन ते कर्स पिट लॻल हुई, जंहिं करे हिनखे राकास जे शरीर में अचिणो पियो। अथई सचमुच भक्त। ही इज़ अ पायस मैन, ही इज़ अ डिवाउट मैन। ऐं तूं जेकर हिन वटि वञी, हींअर बाक़ी थोरो वक़्तु जीअरो हूंदो, बेशक किरियो पियो आहे जंग मैदान ते, पर तूं जेकर वञी हिन खां पुछी त कहिड़ीअ तरह राजा खे हलणु घुरिजे। चईसि न को तोखे ख़बर आहे, न को मूंखे ख़बर आहे, हींअर मूंखे मोटी हलणो पवंदो अयोध्या में मां मोटी हलंदुसि, मूंखे त का ख़बर ई कोन्हे। स्टेट क्राफ्ट जंहिंखे चवंदा आहिनि, त कहिड़ीअ तरह राजा खे हलणु घुरिजे जीअं प्रजा खे हमेशह ख़ुशि रखे। चईसि कहिड़ो बि हिन केॾा बि कम खोटा कया रावण, पर प्रजा हिन मां संदसि प्रजा हिन मां ॾाढो ख़ुशि हूंदी हुई। प्रजा चवंदी असीं हिन तां सिर ॾींदासीं, हिन खां वञी ॻुझाड़ त पुछी अचु, असांखे त का ख़बर कोन्हे। असीं वियासीं विश्वामित्र सां वियासीं, वञी राकासन खे ख़तमु कयोसीं, मोटंदे आयासीं त जनक राजा वटि इहो स्वयंवर ते हलियो, वरी शादी करे आयासीं घर मस, त असांजो पिता वनवास में असांखे मोकिले छॾियईं, असांखे त का सिख्या बि न ॾिनी अथई, इन करे तूं वञी हिन खां पुछ छा आहे। लक्ष्मण अचे थो, रावण ॾिसे थो खेसि, परियां खेसि नमस्कार करे थो, खेसि प्रभु लक्ष्मण करे कोठो, चएसि थो प्रभु लक्ष्मण तई अची विया, तई अची मूंखे आसीस ॾियो, मां छा करे थो सघां। तॾहिं लक्ष्मण चएसि थो त मां हिन कम लाइ आयो आहियां, राम मूंखे मोकिलियो आहे। ऐं चईसि ॼाणा त मां कुझु की न। हींअर ही रावण जो रूप ॿियो थी वियो आहे, लेटियो पियो आहे न, हींअर रूप ॿियो थी वियो अथसि, उहो राकास पिणु हिन मां निकिरी वियो। हिन जेको ब्रह्म अस्त्र हयो न रामायण खे, त राकास खे मारे छॾियईं, पर ओरिजिनली त भक्त हो न, त उहा भक्ति हिन जे अंदरि खुले थी। चवेसि थो ॼाणा मां कुझु की न। श्री राम सभु कुझु ॼाणे, हुनखे सभु ख़बर अथई, खणी लिकाए वेठो आहे, पर हू सभु कुझु ॼाणे। ऐं मूंखे जेकी चवणो आहे मां तोखे कोन चवंदुसि, मां श्री राम खे चवंदुसि। श्री राम खे चओ त मां चुरी नथो सघां, मां त उथी वेही, मूंखे उहा ताक़त कोन्हे शरीर में जो मां उथी वेही सघां, मां त वेही बि नथो सघां, न त मां पाण पंधु करे जेकर हलां श्री राम वटि। पर श्री राम खे चईंसि त जेकी मूंखे चवणो आहे उहो मां तव्हांखे रूबरू चवंदुसि, मां ॿिए कंहिंखे कोन ॿुधाईंदुसि। लक्ष्मण आयो, अची ॿुधायईं श्री राम खे त हींअर हिन जी हालत अहिड़ी आहे, कंहिं बि वक़्तु शायदि हलियो वञे, पतो कोन पवंदो, शायदि असीं मोटी हलूं ज़िंदह न भुलिजे, पर चए थो मूंखे जेकी चवणो आहे मां श्री राम खे चवंदुसि, मां ॿिए कंहिंखे कोन। श्री राम अचे थो, अची तॾहिं ॾिसो कीअं उहो वीचारो कोशिशि करे थो मां उथां, मां नमस्कार करियां, पर खेसि एॾा फट हुआ शरीर में, एॾो फटियल हो जो न चुरी सघे थो न कीअं। चएसि थो राम मूंखे माफ़ थी कयां, मां उथी बि तुंहिंजो तोखे नमस्कार नथो करे सघां, मुंहिंजी इहा हालत आहे, इहा हालत मूं पाण ई पाण ते आंदी। तॾहिं श्री राम चएसि थो मूंखे ॿुधाए त what is good, what is evil, and what is the secret of statecraft. तॾहिं रावण चएसि थो त तूं त सभु कुझु ॼाणी, मां त कुझु की न ॼाणा, मां केर जो तोखे ॿुधायां, पर तूं चईं थो त मां तोखे हिकु ॻाल्हि ॿुधाइणु चाहियां थो। चईं मां हिकु ॾींहुं चकर ते निकितो हुउसि त मूं ॾिठो कीअं वीचारा जेके पापी आहिनि जॾहिं मरी वञनि था उन्हनि जी कहिड़ी हालत थिए थी। मूं ॾिठो त 84 खॾूं हुयूं, 84 खूह ॼण त अंदरि ऊन्हा, 84 खूह, उन्हनि में ऊंध
उन्हनि में इहे पापी पिया हुआ ऐं के जेके इन्हनि जा गार्ड्स हुआ जीअं जेल में थींदो आहे न, गार्ड्स मथां बीठा हूंदा आहिनि, इहे मथे बि नथे निहारे सघिया। जंहिं वक़्तु न रुगो मथे ते निहारियाऊं त उन्हनि खे ठा चाबूक ते लॻा पुठियुनि ते। चई मुंहिंजे दिलि में दया अची वई। मूं चयो त इहे जेकर 84 खूह मां बंदि कराए छॾिया, जीअं कंहिं बि पापीअ खे एॾी सज़ा न मिले। चई पर रोज़ चवंदो हुउसि अॼु न सुभां, अॼु न सुभां, अॼु न सुभां। नेठि हीअ मुंहिंजी जी हालत थी आहे, मां मरी वञा थो, मूं इहो कमु कर, मां इहो कमु करे कोन सघियुसि। चई ॿियो मूंखे कहिड़ो वीचार हो? चई मुंहिंजो त राज सभिनी ते हलंदो हो। मूंखे वीचार आयो त मां विश्वकर्मा खे चवां, विश्वकर्मा आहे द डिवाइन आर्किटेक्ट, जो कुझु बि ठाहे सघे थो, खिन में ठाहे सघे थो। चई मूंखे वीचार आयो त मां विश्वकर्मा खे जेकर चवां त पृथ्वी ऐं वैकुंठ या पृथ्वी ऐं स्वर्ग जे विच में ॾाकण हिकिड़ी जोड़े छॾे। कंहिं वक़्तु बि कंहिंखे वैकुंठ वञिणो हुजे, ॾाकण ते चढ़ी वञी हुते पहुचे। चई करे सघां हा, करे सघियुसि, पर शुभ कम करण में मूं देरि कई। देरि कयमि त मुंहिंजी हींअर हीअ हालत थी आहे, मां चुरी बि नथो सघां। विश्वकर्म त परे रहियो, पर मां चुरी बि नथो सघां। हींअर मुंहिंजी पछाड़ी, मुंहिंजी अंत अची पहुती आहे। इन करे चई को बि जेकॾहिं शुभ कमु करणु चाहियो त बिना देरि जे, बिल्कुलु देरि असुल न चइजो। ऐं चयईं तो मूंखां पुछो गुड एंड ईविल, जे ख़राबु कमु उन जो छा? चई ख़राबु कमु जेकॾहिं करण ते दिलि थिए त चइजो सुभां कंदुसि, अॼु न, सुभां कंदुसि। चई सूरपंखा जो लक्ष्मण नकु कपियो, कन कपिया, मूं वटि आई, मूंखे अची चयईं त मां सीता खे भॼाए खणी अचां। बुछड़ो कमु हो, इहो कमु मूंखे करणु न खपंदो हो, बुछड़ो कमु, पर मुंहिंजे अंदरि काम वासना अची उथारियईं। ऐं उहो कमु चई मूंखे वीचार बि आयो त अॼु नथो कयां, तरसां थो, कहिड़ी तकड़ आहे, पाण ई सीता खे कंहिं वक़्तु भॼाईंदासीं। पर चई न, मूं चयो मां तरसंदुसि न। इन करे बुछड़ो कमु जेकॾहिं कंहिं वक़्तु बि ॾिसो तव्हांखे करण ते अची प्रेरणा पवे त उहो चइजो सुभां कंदासीं, सुभां कंदासीं, सुभां कंदासीं। पर शुभ कमु सुभां जो बि अॼु ताईं करियो। कल करना हो सो आज करो, आज करना हो सो अब। बुछड़ा काम जो करना हो उसको हमेशा दब, उनखे दबे छॾियो, उन इच्छा खे रूप न ॾियो, उनखे दबे छॾियो। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजो भेनरूं, मुंहिंजो वक़्तु बची पूरो थियो आहे। इहा सिख्या रावण ॾेई पोइ गुज़ारे वञे थो, ऐं इहा सिख्या छड़ असीं बि हृदय में आंदा आहियूं। को बि शुभ कमु प्रेरणा पवे करियूं, करे छॾियूं। मूं तव्हां सां ॻाल्हि कई, हिकु भेरो हिकु माण्हू राति जो 2 बजे अची मुंहिंजो दर खुरकाए थो। मूं चयो 2 बजे केरु आयो आहे, छा थियो आहे? खोलियां दरवाज़ो त नोटनि जी थही मुंहिंजे हथ में ॾेई वियो। मूं चयोमांसि त कहिड़ी तकड़ पई हुई 2 बजे राति जो? चईं जो राति जो निंड कोन थे आई। पोइ प्रेरणा पई त मां ही सभु पैसा तोखे ॾियां ग़रीबनि जे शेवा वास्ते। मूं चयोमांसि त हेॾी महिल छो सुबुह जो ॾेई? चई सुबुह ताईं मन फिरी वञे, इन करे मूं चयो करिणो आहे त हींअर ई। जो कल करना हो सो आज करो, जो आज करना हो सो अब। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, इहा रावण जी सिख्या छड़ असीं पंहिंजे हृदय सां हलंदा आहियूं, ऐं इन सिख्या जी साखी पंहिंजे रोज़ बरोज़ जे जीवन में ॾियण जी कोशिशि कयूं। ओम ब्रह्म कृपा ही केवलम, कृष्ण कृपा ही केवलम, गुरु कृपा ही केवलम। ओम शांति शांति शांति।